अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तहीम। दोस्तों, अॼु असांजे ग्रुप जी मौजूद शख़्सियात भाऊ सुहेल अहमद लांगा साहब जी इसरार ते ऐं उनजी ख़ासि फरमाइश ते अॼु सुरपंचतनी मां चंद सुखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ ऐं भाउ जे लाइ हाज़िर थियो आहियां। उमेदु आहे त वीडियो तव्हां दोस्तनि खे ऐं भाइरनि खे यकीननि पसंदि ईंदी। ऐं ईअं ई दोस्तो असांजी सपोर्ट ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा रहो त जीअं अञा असां बहितर कमु करे सघूं। ऐं इन हिसाब सां तव्हां दोस्तनि जे साथ जी बि असांखे ज़रूरत आहे। सो असांजो साथ ॾियो त जीअं असां वधीक महिनत ऐं मशक़त ऐं ख़ुलूस जे दिलि सां हीअ असांजी जेका सकाफ़त आहे, हीअ असांजी सिंध जी जेका सकाफ़त ही 5000 साल पुराणी असांजी जेका सकाफ़त आहे, इन खे असां दुनिया में उजागर कयूं। सो इन लाइ दोस्तो तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं इनशा अल्लाह असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा रहो। दोस्तो हलूं था सुखड़ियुनि तरफ़। पहिरीं सुखड़ी सुरपंचतनी मां। दोस्तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं इशारे सां चंड खे ॿ हथ कंदा आहिनि त उते सुगड़जी नज़र आहे त औरत जंहिंसां ज़ात अखर इल्म जो थी पियो। दोस्तो औरत जो आहे इशारो, ज़ात आहे चंड, अखर जा आहिनि 2 ऐं इल्म जा आहिनि हिसा। अदा हे पहिरियों हिसो हे ॿियो हिसा हूंदा आहिनि त उजारत जी भञणी आहे त इशारे सां चंड 2 हिसा थी पियो। दोस्तो वरी ॿी गुजारत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो काफ़िलो जॾहिं करबला वियो हलियो त करबला वञण खां पोइ हिते मदीने पाक में जेका साइण जंहिंखे छॾे विया उन खे उते जूं ॿियूं चवनि पियूं त हाणे तोखे बुख लॻी हूंदी, अच मानी खाऊं। त उते सुगड़जी नज़र आ त आऊं न ज़ात वञी अवीं थियो ज़ातड़ी, अदा ज़ात जहान बुखारी ऐं ॿिया ज़ात जहान खाहोड़ी। गुजारत जी भञणी आहे त आऊं न बुखारी वञी अवीं खाओड़ी। टी गुजारत वरी मैदान जंग में आहे जिथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मौला अली अलैहिस्सलाम खे फरमाइनि था त आओ नाला खण नालो वञ विलायत नालो थिए। अदा नालो हिकिड़ो हैदर, ॿियो नालो अलम, विलायत आहे खैबर ऐं टियों नालो आहे फतह। त गुजारत जी खोल आहे त आ हैदर खण अलम वञ खैबर त फतह थी। दोस्तो उमेदु आहे त तव्हां दोस्तनि
खे तमामु घणो मज़ो आयो हूंदो ऐं सुखड़ियूं पसंदि आयूं हूंदियूं। इंशा अल्लाह तमामु जल्द वरी नए सुर सां गॾु तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थिबो ऐं तेसिताईं पंहिंजो ई पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु। अल्लाह निगहबान।